जेकॾहिं आउं तव्हांखे चवां त वण लॻाए न रुॻो मौसमियाती तब्दीली जो मुक़ाबिलो करे सघिजे थो पर रोज़गार पिणु पैदा करे सघिजे थो, मछियुनि जी तइदाद वधाए सघिजे थी, साहिली आबादियुनि खे सामांडी तूफ़ाननि खां बचाए सघिजे थो ऐं दुनिया मां अरबें रुपए पिणु हासिल करे सघिजनि था त शायदि यकीन करणु ॾुखियो लॻे। पर सिंध हुकूमत हिन वक़्तु इंडस डेल्टा में अहिड़ो ई हिकु मंसूबो हलाए रही आहे जंहिंखे डेल्टा ब्लू कार्बन प्रोजेक्ट चयो वञे थो। आख़िर ही मंसूबो छा आहे, इन जी ज़रूरत छो पेश आई ऐं इन मां फ़ाइदो कंहिंखे थींदो, अचो त इहो सॼो सम्झूं था। सभ खां पहिरियों ही सम्झूं था त मसइलो छा आहे। पाकिस्तान दुनिया जे उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जेकी मौसमियाती तब्दीली खां सभ खां वधीक मुतासिर थी रहिया आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि सभ खां वधीक ख़तरे वारे इलाइक़े जी ॻाल्हि कजे त सिंध जो साहिली इलाइक़ो यानी इंडस डेल्टा सभ खां वधीक हसास इलाइक़नि में शुमार थिए थो। हिते समुंड लगातार अॻिते वधी रहियो आहे, मिठे पाणी जी खोट आहे, ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, मैंग्रोव जा ॿेला ख़तम थी रहिया आहिनि ऐं इन जो सिधो असर लखनि माण्हुनि जे रोज़गार ते पइजी रहियो आहे, ख़ासि तौर ते मोहाणनि ते। त पोइ सिंध हुकूमत छा करे रही आहे? इन ई मसइले खे मोह ॾियण लाइ 2015 में सिंध हुकूमत जे ॿेलनि वारे खाते ऐं निजी भाईवारनि डेल्टा ब्लू कार्बन प्रोजेक्ट शुरू कयो। ही दुनिया जे वॾनि ब्लू कार्बन मंसूबनि में शुमार थिए थो। हिन मंसूबे तहत लॻभॻि 3,50,000 हेक्टेयर साहिली इलाइक़नि ते कमु कयो पियो वञे। इन्हनि मां 1,02,000 हेक्टेयर मौजूदा मैंग्रोव जे ॿेलनि खे महफ़ूज़ बणायो वञे, जॾहिं त लॻभॻि 2,25,000 हेक्टेयर वीरान ज़मीन ते नवां मैंग्रोव पोखिया पिया वञनि। पर रुॻो वण लॻाइण सां छा थींदो? असल ॻाल्हि इहा आहे, मैंग्रोव आम वण नाहिनि हूंदा, उहे समुंड ऐं ख़ुश्की जे विच में कुदरती दीवार जो बि कमु कंदा आहिनि। जॾहिं सामूंडी तूफ़ान या ऊचियूं लहरूं ईंदियूं आहिनि त उहे ई ॿेला उन्हनि जी शिदत खे घटाईंदा आहिनि। उहे साहिली आबादियुनि, रस्तनि ऐं बुनियादी ढांचनि खे नुक़सान खां बि बचाईंदा आहिनि। हीउ मंसूबो माहौल लाइ छो अहम आहे? मैंग्रोव दुनिया जे उन्हनि वणनि में शामिल आहिनि जेकी फ़ज़ा मां वॾी मिक़दार में कार्बन डाइऑक्साइड जज़्ब कंदा आहिनि। इन ई करे उनखे ब्लू कार्बन चयो वेंदो आहे। यानी ही मंसूबो रुॻो पाकिस्तान न पर आलमी सतह ते मौसमियाती तब्दीली ख़िलाफ़ कोशिशुनि जो पिणु हिसो आहे। यकीनन तव्हांजे ज़हन में इहो बि सवाल हूंदो त हिन मां मक़ामी माण्हुनि खे कहिड़ा फ़ाइदा थींदा? त जवाब ही आहे त ही मंसूबो रुॻो माहौल ताईं महदूद न आहे। हिन जे तहत साहिली इलाइक़नि में माहीगिरी खे बहितर बनाइण जी कोशिश कई पई वञे। मछियुनि, झींगनि जे वाद वीज जी कुदरती जॻहियूं बहाल कयूं वञनि, पीअण जे साफ़ पाणी ताईं रसाई बहितर बणाइण जी कोशिश थी रही आहे। सिहत, तालीम ऐं फ़नी तरबियत जा मंसूबा बि शामिल आहिनि। औरतुनि खे रोज़गार, हुनर, आमदनी जा मौक़ा ॾियण ते पिणु ज़ोर ॾिनो पियो वञे। मुतबादिल तवानाई जा ज़रिया मुतारिफ़ कराया पिया वञनि त जीअं माण्हू ॿारनि लाइ मैंग्रोव जा वण न वढनि। मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार बि नंढनि कारोबारनि जा मौक़ा पैदा कया विया आहिनि। इंडस डेल्टा दुनिया जी अहम हयातियाती इलाइक़नि में शुमार थिए थो। हिते इंडस डॉल्फिन, फिशिंग केट, बेंगोलियन, बंगाल फॉक्स, एशिया गिदड़ ऐं दर्जने क़िस्मनि जा पखी, मछियूं ऐं ॿिया जानवर मिलनि था। मैंग्रोव जी बहाली सां इन्हनि जानवरनि जी रहण वारियूं कुदरती जायूं महफ़ूज़ थींदियूं ऐं गैर क़ानूनी शिकार ऐं ॿेलनि जी वाढीअ ते बि ज़ाब्तो आणण में पिणु मदद मिलंदी। जेकॾहिं ही मंसूबो पंहिंजा हदफ़ हासिल करे वठे थो त उहो रुॻो मैंग्रोव जा ॿेला न वधाईंदो पर इंडस डेल्टा में रहंदड़ लखे माण्हुनि जे मुस्तक़बिल, मईशियत ऐं माहौल खे पिणु बदिलाए सघे थो।